पीपल्स पार्टी तो गवर्नर राज के हक में वैसे तो नहीं होते, बड़े लिमिटेड सर्कमस्टांसेस हैं जिसपे मजबूर होके आखिरी स्टेप अपना के ये गवर्नर राज का डिप्लॉय किया जाता है। और हमने 18वीं तरमीम में ऐसे अमेंडमेंट्स किए ताकि सूबाई असेंबली के पास ये इख्तियार हो कि गवर्नर राज लग भी जाए तो हम हमेशा के लिए गवर्नर राज तो बिल्कुल नहीं। अब माहौल चेंज हुआ है, हालात चेंज हुआ है, हमने नया चार्टर ऑफ डेमोक्रेसी के मुताबिक काम लेना है, तो उस पर भी मैं गौर करने के लिए तैयार हूँ। मगर हमारा मौक़िफ़, हमारा नज़र हमेशा जमहूरी पसंद होगा, आइन के मुताबिक होगा, और हम मुस्बत तरीके से ना सिर्फ इस प्रोसेस में हिस्सा लेना चाहेंगे, मगर हम ये भी चाहेंगे ये सिर्फ एक काम का कमेटी ना हो। लॉग जैम बन चुका है हमारा पार्लियामेंट में, उसको हम थोड़ा सा तोड़े और मुख्तलिफ इशूज़ का हल निकालें। पीपल्स पार्टी गवर्नर राज जे हक में ना है, जेकर हालतूं ख़राब थी वञनि त पोइ गवर्नर राज लॻाए सघिजे थो। चाहियूं था त मीसाक़े जमहूरियत खे हिकु भेरो ॿीहर हथी ॾियूं। मीसाक़े जमहूरियत जी एजेंडा ते अमल जे लाइ इतफ़ाक़ी राय क़ाइमु थियणु घुरिजे। चाहियूं था त जेको बि हुकूमत में हुजे अवाम जे बुनियादी मसइलनि जो हल ॻोल्हे। मसइला हल न करियूं त पोइ हुकूमत में रहण जो कहिड़ो फ़ाइदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी पार्लियामेंट हाउस में सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त चीफ जस्टिस जी मुलाज़मत वारे मुद्दे में वाद जो फ़ैसिलो कंहिं अकेले शख़्स जो नथो थी सघे। चीन, सऊदी अरब ऐं UAE पंहिंजो हिस्सो न विझनि हा त IMF प्रोग्राम मुमकिन न हुजे हा। इन मक़सद में चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं डेप्टी वज़ीर आज़म बि अहम किरदार निभायो आहे। IMF जा हदफ़ पूरा करण जे लाइ पघारदार तबिके ते टैक्स जो भार विझणो पियो। पाकिस्तान जल्द ॾुखियुनि हालतुनि मां ॿाहिरि निकिरी ईंदो। दुआ आहे त हीउ IMF जो आख़िरी प्रोग्राम हुजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो PMLN पार्लियामेंटेरियंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त महांगाई जी शरह तेज़ी सां घटिजी रही आहे। सिग्नल्स मां पतो पवे थो त मईशत सही रुख़ में हली रही आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो औरंगज़ई जो दौरो। तीरामासी में ऑपरेशन में हिस्सो वठंदड़ जवाननि सां मुलाक़ात। पाक फ़ौज सरबराह पारां दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जंग में फ़ौजी जवाननि जी कारकर्दगी वाखाण। जनरल आसिम मुनीर जी शहीदनि जी यादगार ते बि हाज़िरी। सिक्योरिटी जी मजमूई सूरत हाल जे हवाले सां ब्रीफिंग। आर्मी चीफ जो चवणु आहे त क़ौम जी क़ुर्बानियुनि ज़रिए क़ाइमु कयल अमन हर सूरत में बरक़रार रखियो वेंदो। असेंबली मेंबरनि खे पार्लियामेंट जे ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तारियुनि ते सियासत चमकाइण जी कोशिश कई पई वञे। PTI अॻवाननि खे एजेंसी फोबिया थी वई आहे। बिना कंहिं सबब जे एजेंसियुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हायो पियो वञे। वीडियोज़ में पुलिस एहलकारनि खे ॾिसी सघिजे थो। मुल्क में ॾफेड़ पखेड़ण तहरीक इंसाफ़ जी एजेंडा आहे। सुषमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अताताड़ जी ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त हिकु सियासी पार्टी सदाईं सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ गुथनि लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयो आहे। अली अमीन गंडापुर खे गैर मशरूत मुआफ़ी वठणु घुरिजे। इस्लामाबाद में KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो एहतजाज। सहाफ़ियुनि PTI अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान माइक हटाए छॾियूं। प्रेस कॉन्फ्रेंस जो बाइकॉट। सलमान अकरम राज चयो आहे त अली अमीन गंडापुर जे बयान सां असांजी सियासत जो को बि तालुक़ न आहे। सहाफ़ी भाई अवाम ताईं असां जूं ॻाल्हियूं पहुचाईंदा आहिनि। सहाफ़ियुनि बाबति जेके ॻाल्हियूं कयूं वयूं उहे ग़लति हुयूं। अली अमीन गंडापुर चयो आहे त हू पंहिंजे बयान जी वज़ाहत कंदो। बानी PTI बि चयो हुयो त अली अमीन गंडापुर खे अहिड़ियूं ॻाल्हियूं न करणु घुरिजनि हा। 8 सेप्टेम्बर ते इस्लामाबाद में थियल जलसे खां पोइ KP जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर अटकल सॼी राति को हिसार में हसास इदारे जे अमलदारनि वटि वेठो रहियो। उन खां पुछो त उते छा करणु वियो हो। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ जो क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त पार्लियामेंट जे मज़बूती लाइ सभिनी खे किरदारु अदा करणु घुरिजे। असांखे ऐवान में जंहिं कम लाइ उमाणियो वियो आहे उहो करणु घुरिजे। पार्लियामेंट में पेश आयल वाक़े जी सभिनी मज़म्मत कई। ऐवान जे तक़दुस खे बहाल करणु ज़रूरी आहे।
क़ौमी असैम्बली के स्पीकर अयाज सादिक पार्लियामेंट लॉजिस खे सब जेल करार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। PTI जी गिरफ़्तार अॻवाननि खां फॉर्म ते सहियूं वरितियूं वयूं। PTI जी गिरफ़्तार अॻवाननि खे अॼु ई पार्लियामेंट लॉजिस मुंतक़िल कयो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI जे गिरफ़्तार क़ौमी असैम्बली मेंबरनि जो 8 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड कलादम करार ॾींदे जुडिशियल रिमांड ते जेल उमारे छॾियो। चीफ जस्टिस चयो आहे त जिस्मानी रिमांड जा समूरा ऑर्डर हिक जहिड़ा आहिनि। अहिड़ो छा थी वियो हो जो 8 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ॾिनो वियो? इहो त अहिड़ो अमल आहे जंहिं जो को मिसाल न मिलंदो। सेनेट जे इजलास दौरान हुकूमती मेंबर सेनेटर फलकनाज़ चित्राली खे ऐवान मां न निकिरण ते ऐवान मां वॉकआउट करे विया। सेनेटर समीना मुमताज़ चयो त सेनेटर फलक चित्राली खे ऐवान मां ॿाहिरि कढो। फलकनाज़ खे 2 वर्किंग ॾींहनि लाइ मुअतल कयो वियो हो। अॼु हू कीअं ऐवान में मौजूदु आहे? सवालनि जवाबनि जे वक़्फ़े दौरान ज़िमनी सवाल करण ते सेनेटर ज़रका सहरवर्दी ऐं सेनेटर दिनेश कुमार विच में सख़्त जुमलनि जी ॾे वठि पिणु थी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां आने वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी मुलाक़ात। सिंध में वफ़ाक़ी हुकूमत जे अहम रोडनि जा फंड जारी करे कम शुरू करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर याम शोरो सेवण क़ौमी शाहरा खे मुकमल करण ऐं महराण हाईवे जी ड्यूलाइज़ेशन बाबति नाणे वारे वज़ीर सां ॻाल्हायो। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त क़ौमी शाहरा जी तामीर लाइ काफ़ी अर्सो पहिरियां 70 अरब रुपया जारी करे छॾिया हुआ। सिंध हुकूमत मुल्क जी मईशत जी बहितरी लाइ असराइता क़दम खणी रही आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर पारां वॾे वज़ीर खे सिंध में PSDP मंसूबनि जा फंड जारी करण जी ख़ातिरी। मुलाक़ात में मुल्क जी मुआशी मसइलनि ऐं उन्हनि जे हल लाइ तफ़सीली ॻाल्हि ॿोल बि कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी सां पीपल्स पार्टी MNA अली गौहर महर जी मुलाक़ात। घोटकी ज़िले जी सियासी सूरत-ए-हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अली गौहर महर क़बीलाई तकरार जे ख़ात्मे लाइ सुठो किरदारु अदा करे रहियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण तरफ़ां NA 171 रहीम यार ख़ान ते PP उम्मीदवार मखदूम ताहिर रशीद खे कामयाबी ते वाधायूं। पर चवण ते रहीम यार ख़ान में नंढी चूंड में PTI खे बदतरीन शिकस्त मिली आहे। तो बि इन ॻाल्हि जो सबूत आहे त पंजाब जी अवाम बिलावल भुट्टो ज़रदारी जे नज़रिये ऐं बयानीअ जी ताईद कई आहे। PP क़यादत चाहे थी त मुल्क ऐं क़ौम खे पेश ईंदड़ मसइलनि जे हल लाइ सभु गॾिजी किरदारु अदा कनि। लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 मुताबिक़ समूरनि मकानी नुमाइंदनि खे इख्तियार मिलियल आहिनि। इन कानून मुताबिक़ ई मकानी चूंडूं थियूं। सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट पाण मुरादो कमु नाहे कंदो। किचिरो खणण जी पहिरियां ज़िम्मेवारी DMCs जी हुई। हाणे इहा ज़िम्मेवारी समूरनि DMCs पाण सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड हवाले कई आहे। सूबाई वज़ीर सईद गनीयो सिंध असैम्बली जे इजलास में सवालनि जे जवाबनि दौरान ख़यालनि जो इज़हार। संदसि चवण ते शहर जे रोडनि जी हालत ख़राब आहे। जल्द KMC कम कंदी। जेकबाबाद में औरत पोलियो वर्कर सां ज़्यादती जी तस्दीक। पुलिस मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पोलियो वर्कर अदालत में साणुसि ज़्यादती थियण जो बयानु ॾिनो आहे। DC ज़हूर अहमद मरी जी SSP जेकबाबाद सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। SSP डॉक्टर सुमेर नूर चन्ना जो चवणु आहे त मुख्य जवाबदार अहमद उर्फ अंबी जखराणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। औरत जे बयान खां पोइ केस में ज़्यादती जा कलम बि शामिल कया वेंदा। पीर जो ॻोठ भरिसां ॻोठ हैबत खान ब्रोही में फौत थी वियल 13 घर भातियुनि जो मौत खाधे में नशो ऐं ज़हर ॾियण सबबु थियो आहे। फौतुनि जी पोस्टमार्टम ऐं खाधे पीते जी शयुनि मां वरितल जुज़नि जी रिपोर्ट में इंकशाफ। रिपोर्ट में ॼणायो वियो आहे त घर भातियुनि खे पहिरियां नशो ॾेई बाद में खाधे में ज़हर मिलायो वियो हो, जंहिं सबबु संदनि मौत थियो। पुलिस शक जे बुनियाद ते हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो। पुछा ॻाछा जारी।